नाज़रीन, उमरकोट में फातिमा फर्टिलाइज़र जे डेवलपर मैनेजर अब्दुल समद अबड़ो उमरकोट जी मुज़म्मिल गेस्ट हाउस हॉल में फातिमा फर्टिलाइज़र कंपनी तरफ़ां वणनि जे मुनाफ़े बख़्श पैदावार जे उनवान हेठि सेमिनार खे ख़िताब कयो। ख़िताब कंदे हुन चयो त ज़रई इनक़लाब जे लाइ मुतवाज़न भाण जो इस्तेमालु तमामु ज़रूरी आहे, जीअं त ज़रई पैदावार में इज़ाफ़ो करे सघिजे। रिपोर्टर असद अली बुरगड़ी मुताबिक़ हिन चयो त वणनि जी सुठी पैदावार हासिल करण जे लाइ ज़रूरी आहे त असां फातिमा फर्टिलाइज़र जे तेज़ाबी असर वारे सरसब्ज़ नाइट्रोफास ऐं सरसब्ज़ कैल्शियम अमोनियम नाइट्रेट भाण जो इस्तेमालु करियूं, जंहिं जे इस्तेमाल सां पैदावार में इज़ाफ़े सां गॾोगॾु ज़मीन पिणु बहितर थिए थी। सेमिनार जे ख़ासि महिमान एडिशनल डायरेक्टर एग्रीकल्चर एक्सटेंशन उमरकोट हुसैन बख़्श ख़ासकेली चयो त वणनि जी पैदावार में इज़ाफ़े लाइ भाण मददगार साबित थींदो आहे ऐं मयारी भाण ठाहिण लाइ फातिमा फर्टिलाइज़र जो हिकु मुक़ाम ऐं नालो आहे। हिननि अहिड़े बहितरीन प्रोग्राम कोठाइण जे लाइ फातिमा फर्टिलाइज़र वारनि जो शुक्रियो अदा कयो। सेमिनार खे फातिमा फर्टिलाइज़र जे ज़ीशान सलीम, सरफराज़ रफ़ीक ऐं आबादगार अॻवान मोहम्मद इक़बाल राॼण, जावेद ख़ालिद राॼण, नवाब फ़तह मोहम्मद राॼण ऐं राणा रमीज़ पिणु ख़िताब कयो। सेमिनार में उमरकोट ऐं पसगिरदाई जे आबादगारनि जी वॾे अंग में शिरकत कई।